मकानी इदारनि वारे खाते जे निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमाणी चयो आहे त चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। पीपल्स पार्टी जे मौक़िफ़ जी हिमायत करियां थो। चूंडूं वक़्त सिर थियण घुरिजनि। निगरान हुकूमत इलेक्शन कमीशन सां मुकमल सहकार कंदी। असां चेयर टेकर्स न पर केयर टेकर्स आहियूं। पीपल्स पार्टी जे दौर में सिंध अंदरि 72 कम थिया। कराची डिवीज़न में 350 खां वधीक गैर क़ानूनी हाइड्रेंट्स आहिनि। 100 खां वधीक गैर क़ानूनी हाइड्रेंट्स बंदि कराया आहिनि। निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमाणी आवाज़ टीवी जे रिपोर्टर राजा सुमरो सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। अजी नाज़रीन, सिंध अंदरि निगरान सेटअप पंहिंजो कमु शुरू करे छॾियो आहे। पहिरें मरहले में सिंध जे वॾे वज़ीर 10 मेंबरनि ते मुश्तमिल काबीना जोड़ी आहे। अॼु असां सां गॾु काबीना जो अहम मेंबर मकानी इदारनि वारे खाते जो सूबाई वज़ीर साईं मोहम्मद मुबीन जुमाणी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी साईं टाइम ॾियण जी। सर, सभ खां पहिरियों मां शुरूआति कंदुसि। अचण साईं तव्हां हिकिड़ी सियासत में नवाण आंदी, तव्हां ऐलान कयो त का बि तव्हां सरकारी मराद न वठंदव, सरकारी गाॾी न वठंदव ऐं जेको बि ऑफिस जा एक्सपेंसिस आहिनि, जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां कमु कयो था सरकारी, इहो सोच कीअं आई तव्हां? मां खे शायदि मुंहिंजी महिनत जो मुंहिंजे रब ताला एतिरो ॾिनो आहे जो मूंखे इहो मां बहितरु सम्झो त जेकॾहिं इहो बि कंहिं सही कम में गवर्नमेंट में थी सघे थो ऐं इब्तिदा आहे जेकॾहिं अॼु मां थो कयां सुभाणे ॿियो कंदो परीहं टियों कंदो, त पहिरें ॾींहं खां मुंहिंजे नेचुरली हिकिड़ो अलाह जे तरफ़ां ज़हन में आयो हो जो मां हर शइ जेका आहे, न पेट्रोल न गाॾी न का बि मुराद, सो मच सो जेको मां ऑफिशियली डिपार्टमेंट में उते माण्हू ईंदा आहिनि, चांहि आहे, ॿी सर्विस आहे, पाणी आहे, उहो बि मां पंहिंजे एक्सपेंसिस ते कयां थो। सर, तमामु अहम पोर्टफोलियोज़ मिलिया आहिनि तव्हांखे। जेकर असां बल्दियात जी ॻाल्हि कयूं त कराची में जेको बल्दियात जेको निज़ाम आहे, जेको थियणु घुरिजे हा, उन लेवल जो कमु न थी सघियो आहे। जेकर मां तव्हांखे ख़ासि जेकर ॻाल्हि ॿुधायां त कराची में पाणी जी ॾाढी किल्लत आहे ऐं टैंकर माफ़िया हिते सरगर्म आहे। कहिड़ा उपाउ वरिता आहिनि उन्हनि खे रोकण लाइ? कराचीअ में पाणी जो बिल्कुलु मसइलो आहे, मां उन खे एक्सेप्ट थो कयां। उन जा इलाही रीज़न्स आहिनि, पर जेतिरे तोणी तव्हां टैंकर माफ़िया जो चयो त कराची जो पाणीअ जो जेको आहे उहो असांजो हिकिड़ो वाटर सप्लाई इदारो आहे, बोर्ड आहे, जंहिंजो इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो कराचीअ खे पाणी सप्लाई करे। पर प्रॉब्लम हिते इहो आहे जो रीज़न्स माण्हू बहितरु ॿिया सम्झी सघनि था त कराचीअ में पाणीअ जूं हिकिड़ो त लाइनियूं आहिनि, ॿियो कराचीअ जो जेको पाणी अचे थो हिकिड़े 7 ऑफिशियली लीगल हाइड्रेंट आहिनि ऐं हिकिड़ो ऑफिशियली NLC खे ॾिनल आहे। पर बदकिस्मती असांजी इहा आहे जो कराचीअ में पोयों छो न उन ते उतार रुकवतो हुयो। 350 हाइड्रेंट हिन महिल कमु पिया कनि ऐं फ़ी हाइड्रेंट जेको आहे सो 50 लख खां करोड़ 2 करोड़ पे पिया कनि। कंहिंखे पिया कनि उहा ख़ुदा बहितर ॼाणे सघे थो। हिन महिल रेंजर्स जे सपोर्ट सां मां हिन महिल ताईं 100 खां वधीक हाइड्रेंट जेके आहिनि से तोड़ाए चुको आहियां, बंदि करे चुको आहियां ऐं इहा एक्सरसाइज़ डे टू डे हले थी। जेतर मुंहिंजी कोशिशि आहे जेकॾहिं असां कुझु न आहियूं त उहो इन खे सभिनी खे जेॾी महिल ख़तमु कराइबो त पहिरियों त काफ़ी उन जे पाणीअ में सुधारो ईंदो। जेको इलीगल मीन्स सां ॿाहिरि वञे पियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त टैंकर माफ़िया एतिरी जो 8 खां 10 हज़ार हिकिड़ी टैंकर चार्ज थिए पई, त उन में बिलियंस जो वञी इहो थिए थो। कोशिशि कई आहे, ऑफिसरनि खे सख़्ती कई आहे, उहे बि महिनत करे रहिया आहिनि ऐं उमेदु आहे त उन खे जल्द ख़तमु कयो वेंदो। पर इन सां गॾु सिर्फ़ु वाटर टैंकर माफ़िया न आहे, हाइड्रेंट्स न आहिनि। हिते जेको डमलोटी खां पाणी थो अचे वाया मलीर, हब खां पाणी थो अचे हिन पासे ॾांहुं, त उन में विच में वॾनि वॾनि माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि। उन में विच में पाणीअ जूं लाइनियूं खयूं वियूं आहिनि जिन ते खेती ॿाड़ी बि थी थिए, जेको पाणी पीअण जो माण्हुनि जे लाइ अचे थो। अहिड़ी तरह इंडस्ट्रियल एरिया में जेको आहे उहे अंडरग्राउंड हुननि जूं डिफरेंट इलीगल मीन्स सां वाटर बोर्ड जा माण्हू नेचुरली हेठां मिलियल आहिनि, उन्हनि लाइनियूं विधियूं आहिनि, उहो बि पाणी चोरी थिए थो। उन खे असांजी पूरी कोशिशि आहे त उन खे ख़तमु कयूं। ॿियो सभ खां वॾी हिकिड़ी लियारी रिवर जे अंदरि ब्लैक लाइन जे नाले सां पाणी जी पाइप लाइन हूंदी जेका
अधु कराची खे राइट साइड ते जेको आउट सिटी थियो, लियारी थियो या साइट इंडस्ट्रियल एरिया थियो, इन्हनि खे उहा पाणी ॾींदी। उन मां अंदरि ई अंदरि जेको सो इलीगल कनेक्शन्स वरितियूं ईंदियूं, ख़बर न पवंदी हुई। तव्हांजी अगरि हाफ इंच जी सेंक्शन आहे त उन ते 2 इंच जी पाइप हलंदो। उन खे असां ठीको ॾेई छॾियो आहे, कमु ॾेई छॾियो आहे, त उन खे असां ओपन मथे करे खणी था अचूं, त उन मां जेकॾहिं लाइन किथों बि वेंदी त फ़ौरन असांखे ख़बर पइजी। हिकिड़ो सर ॿियो जुमिलो हलंदो आहे, तव्हां बि ॿुधो आहे काफ़ी भेरा, त बल्दियात में हिकिड़ो सिस्टम कमु करे थो पियो। तव्हां कुझु टाइम पहिरियों ऐलान बि कयो त फ़िलहाल मूंखे सिस्टम जी ख़बर न आहे, पर मां ज़रूरु उन में हथु विझंदुसि। उनखे तव्हांजे ऐलान खे मुंहिंजे ख़्याल में 3 हफ़्तनि खां वधीक थी विया आहिनि। कुझु पतो पियो इहो सिस्टम कहिड़ो आहे, कहिड़े तरीक़े सां कमु करे थो पियो, इहो सिंध जी आवाम खे एतिरो नुक़सानु छो थो पुॼाए? जे तर ते कंहिंखे तव्हां हथनि सां वठंदे न ॾिसो, पकड़ियो नथा, पर ऑब्वियसली इहो हिकिड़ो ओपिनियन आहे ऐं जेको आहे ऐं हक़ीक़त आहे। मां ॿियनि इदारनि जो, ॿियनि डिपार्टमेंट जो त न, पर मां पंहिंजी डिपार्टमेंट जो इहो दावा सां चई रहियो आहियां त जंहिंमें सॼो त मां न ख़तमु करे सघियो आहियां, पर कोशिशि आहे त जे कुझु ॾींहं ॿियो त हिन महिल मां उहे माण्हू डिसअपियर थी विया आहिनि, उन्हनि माण्हुनि जो वजूदु कोन्हे, पर इहो वॾो हिकिड़ो जड़ पकड़ियल ॻाल्हि आहे। इन खे काफ़ी हद ताईं मां 50% ताईं कंट्रोल करे वियो आहियां ऐं उमेदु आहे जेकॾहिं असांखे थोरो टाइम मिलंदो त इनशा इन खे असां ख़ात्मो न करणु त ॾाढो मुश्किल आहे। तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान खे केतिरा 76 साल ठहे थिया आहिनि, त उन में न थी सघियो आहे। त मां एॾो को अफ़लातून न आहियां जो मां उहो करे सघां, पर अगरि इन खे मां मिनिमाइज़ करे सघियुमि त इहा बि मां पंहिंजी कामयाबी सम्झंदुमि। ऐं अचण वारनि खे घटि में घटि हिकिड़ो रोड मैप मिलंदो, अगरि उहे करणु चाहिनि त उनजे लाइ रस्तो हूंदो। वॾे वज़ीर खे हिकिड़ी रिपोर्ट पेश कई वई आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त जेके ग़ैर मुल्की आहिनि, ख़ासि तौर ते अॻवानी जेके आहिनि, कराची मां कचिरो खणनि था पिया, फ़ी घर खां 300 रुपया वठनि था पिया, जेको इहो करोड़नि में वञी आमदनी थिए थी पई। उनखां अलावा उन कचिरे मां जेको प्लास्टिक कढी करे बक़ाया कचिरो उन नालनि में फिटी कयो थो वञे, जंहिंखां पोइ इहे प्रॉब्लम्स पैदा था थियनि ड्रेनेज जा, सेवरेज जा। उनखे कंट्रोल करण लाइ कहिड़ी हिकमत अमली आहे तव्हां? अफ़गानी ॿार या उन्हनि सां 90% अफ़गानी ॿार आहिनि, 10% ॿिया बि ग़रीब आहिनि जेके तव्हां 300 ऐं 600 वारी ॻाल्हि कई या 200 जी ॻाल्हि कई, उहे अफ़गानी नथा वठनि। उहो असांजो हिकिड़ो इदारो आहे सॉलिड वेस्ट, जेको कचिरो खणंदो आहे, कंदो आहे। उन खां पहिरियों हिकिड़ा कुझु माण्हू हूंदा हुआ जेके उहे उन्हनि इलाइक़नि मां कलेक्शन्स कंदा हुआ। हालांकि हाणे उनजो तालिक़ कोई कोन्हे, पर हिन महिल उहा ख़बर आहे, इहा CM साहिब खे बि रिपोर्ट थी आहे ऐं उन ते नोटिस वरितो आहे। ऐं साॻी शइ मां वटि बि आहे। उहे बिल्कुलु डिफरेंट माण्हू आहिनि जेके सम्झो त 300, 600, 200 महलनि जो महलनि खां वठनि था, त उहे लखनि में न करोड़नि में थी वेंदा, त उहे डिफरेंट माण्हू आहिनि। ही जेके अफ़गानी आहिनि, इहे ग़रीब ॿार आहिनि या हुनजो प्रोफेशन इहो आहे त जिते बि कचिरे जी डंपिंग थिए थी या जिते कचिरो कठो थो थिए, उतां उहो खोटे प्लास्टिक जूं शयूं आहिनि, ॿियूं हुन जे कम जूं शयूं आहिनि जेके उहे कलेक्ट कनि था ऐं उहे वञी विकिणी उहो पंहिंजो गुज़ारो कनि था। ऐं उहो जेको फर्दर कचिरो आहे उहो खणी जेको नालो आहे उहो उन्हनि में फिटी था कनि, जंहिंजो वॾो मसइलो कराचीअ सां इहो आहे त बारिशूं थियूं थियनि या आम सां उहे नाला जेके आहिनि से उहे बिल्कुलु बंदि थी था वञनि। पीपल्स पार्टी सर 15 साल हुकूमत खे कीअं ॾिसो था पिया? ॾिसो, पीपल्स पार्टी जी हिकिड़ी सिर्फ़ु 15 साल त न आहे, हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे। ठीकु आहे, हाणे उन में हर पार्टीअ में पीपल्स पार्टी सिर्फ़ु न आहे, ॿियूं बि पार्टियूं आहिनि, सिंध में बि आहिनि, ओवरऑल पाकिस्तान में डिफरेंट पार्टियूं आहिनि। त उनमें अच्छाइयूं बि आहिनि, बुराइयूं बि आहिनि। उन में कहिड़ी तरह चई सघिजे थो त कीअं आहे, उन जूं अच्छाइयूं बि घणियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे करे एटलीस्ट इहो ज़रूरु आहे त हिकिड़ो आम सिंधी माण्हूअ खे, शायदि भुटे साहिब खां पहिरियों बि तव्हां वठो त कंहिं कराचीअ में को सिंधीअ जो नालो बि न हूंदो, भली कराची नंढड़ी ई हुई महिल बि, पर भुटे साहिब जे अचण खां पोइ सुजाग आई, सिंधी घणा हेॾे मूव थिया। हिन महिल तव्हांखे सिंधी जेके आहिनि हर सुठे इलाइक़े में मिलनि था, त उन में बि अच्छाइयूं बि त आहिनि। PP चेयरमैन सर मुतालबो कयो आहे त इलेक्शन हिकु त वक़्त ते थिए, ॿियो केयर टेकर जेके आहिनि उहे चेयर टेकर न थियनि, मुतालबे खे कीअं ॾिसो? ॾिसो, इहा हर हिक जी पंहिंजी सोच आहे। असां केयर टेकर आहियूं, असां चेयर टेकर न आहियूं।
ठीकु आहे। केयरटेकर खे आणण वारा बि सियासतदाननि जे ई करे केयरटेकर ईंदा आहिनि ऐं जेॾी महिल सियासतदाननि जा ॻाल्हियूं सही थी वेंदियूं आहिनि या जेके कुझु डिस्प्यूट्स आहिनि या जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं आहिनि त उन महिल उहो असांखे केयरटेकर सॾनि या चेयरटेकर असां ख़ुदि ब ख़ुदि हलिया वेंदासीं। जेॾी महिल जिन आंदो आहे उहे चाहींदा इलेक्शन थींदियूं हलिया वेंदासीं। इलेक्शन जेको मुतालबो आहे सियासी पार्टियुनि तरफ़ां कयो थो वञे, छा वक़्तु तव्हांखे थींदे नज़र अचनि थियूं? ॾिसो, मां इहो चवंदुमि त इलेक्शन थियणु खपनि, इहो न चवंदुमि त इलेक्शन न थियणु खपनि, पर हाणे इहो जेको आहे त मां सही तरीक़े सां नथो चई सघां त वक़्त ते थींदियूं या न थींदियूं। मां एज़ ए सिटीज़न अगरि जे करे केयरटेकर गवर्नमेंट जो आहियूं ऐं ख़ुदा करे तो अचीवमेंट थी हुजे त मां त चवंदुमि त शायदि जनवरी में छो, डिसंबर में बि थियनि, पर जेतर डेट नथी अचे उन लाइ को बि नथो चई सघे त इलेक्शन केॾी महिल थींदियूं। पर मुंहिंजी इहा उमेदु आहे त इलेक्शन वक़्त ते थियनि ऐं थींदियूं ज़रूरु। जी नाज़रीन, अवां सूबाई वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु इहो त असांजी बि ख़्वाहिश आहे त इलेक्शन वक़्त ते थिए ऐं मकानी जेके इदारनि वारो खातो आहे उनमें बहितरी जी पूरी कोशिशि कराया आहिनि। पंहिंजे मेज़बान राजा सूमरो ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।